चर्स चॉकलेट थी वियो चर्स चॉकलेट थी वियो कहिड़ो ज़मानो अची वियो चर्स चॉकलेट थी वियो चर्स चॉकलेट थी वियो कहिड़ो ज़मानो अची वियो कहिड़ो ज़मानो अची वियो चर्स चॉकलेट थी वियो ब्रेक चर्स चॉकलेट थी वियो लालू हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा चॉकलेट खे चॉकलेट रहण दे चर्स खे चर्स रहण दे जे चर्स चॉकलेट थी वियो त नंढड़ा ॿार खाई वेंदा असां मवारी त मरी वियासीं न इहो ई त आहे न हे वॾो ज़मानो अची विया चरिया चर्स चॉकलेट थो थिए अरे अकुल कोन्हे चर्स चॉकलेट कीअं थींदो यार बाबा भंग जॾहिं खस जी थाधल थी सघे थी त चर्स चॉकलेट थी सघे थी तूं जूं ॻाल्हियूं मुंहिंजे दिमाग़ जे दरवाज़े खां अंदरि टपनि ई कोन थियूं टपंदे ई कोन तोखे ख़बर ई कोन दुनिया में छा पियो थिए हितां वञे थो न खतड़ो ॿाहिरि मुल्क मां वरी फर्स्ट क्लास मन माशूक हिकिड़ी माई थी अचे हिते अची पढ़जे थी 3 ॿार ॼणे थी अहिड़ो ज़मानो थी वियो भई अहिड़ियूं किनियूं ॻाल्हियूं थो करी जे वाक़ई खजड़ा ॿुधनि त सभु हलिया वञनि ओॾे पर मायूं थी मोटनि अॻई मायूं खो ॾियनि वरी वधी वञनि न चरिया अॼुकल्ह जिन्स तब्दील कराइण जो रवाजु अथई ॿाहिरनि मुल्कनि में हल उन ॻाल्हि खे तूं छॾ मूंखे पहिरीं इहो ॿुधाए त चर्स चॉकलेट कीअं थियो बाबा ॾिस न ॻाल्हि खे सम्झंदो कर ही ॻाल्हि ॿुध जॾहिं शराब माखी थी सघे थो त चर्स चॉकलेट थी सघे इहे किथे था थियनि इहे मूं त कोन ॾिठा आहिनि हे अख़बारूं हे टीवियूं हे वॾियूं रिपोर्टूं न पर रिपोर्टनि में कीअं माखी कीअं थींदी शराब मां यार इहो कंहिं ठाहियो भला को ज़मानो हो न कुझु साल पहिरियों हिकिड़ी ख़बर हली न टीवियुनि ते अरे हा शराब माखी थी वियो शराब पकड़ियो सुबुह जो माखी थी वियो माखी थी वियो न इहे लेबार्टी मां चेक करनि हाणे वरी चर्स पकड़ियो न उहो वरी चॉकलेट थी वरी चॉकलेट थी उन ई लेबार्टी में लेबार्टी साॻी हूंदी मारे पैसे भली लेबार्टी यार ॿिया ॿुध अहिड़ी लेबार्टी पाण खोलियूं हा पोइ छा कयूं असां उहो लेबार्टी खोले असां छा कंदासीं असां चवंदासीं न बाबा जेको बि सामान खणी अचो जेको चओ असां मटाए ॾियूं मतिलबु आहे त ॾाढे जी लठ खे ॿ मथा हा यार तोर अहिड़ो अची वियो ॾिस केॾो ज़ुल्म हेॾा वॾी पुलिस अटाला उहो चर्स पकड़ियो वियो पोइ उन खां बाद वरी चर्स लेबार्टी में चेक थियो त चॉकलेट थी वियो असुल में छा आहे जो शराब कस्टडी में आयो त उहो रखियऊं वरी सुबुह जो लेबार्ट्री मोकिलियऊं त मटिजी वियो न उन जॻह ते वरी ॿियूं बोतलूं रखूं हा उहो माखीअ जो रखी वरी हे जेको चर्स हो उहो रखियऊं सुबुह जो वरी लेबार्ट्रीअ में जंहिंमहिल खणी आया त उते वरी चॉकलेट खणी आया मिड़ई असांखे चरियो बि था कनि बसि फौजी खां बाद में तूं पाण गॾिजी था कयूं चर्स चॉकलेट थी वियो अदा चर्स चॉकलेट थी वियो कहिड़ो ज़मानो अची वियो चर्स चॉकलेट थी वियो अदा चर्स चॉकलेट थी वियो हो